नानी खूबसूरत मंजर जागीर मोड़ ढोरनारो रोड ते होटल जो है जेका होटल ठही रही है हिते जेको जो आर्ट है कला है ॾात है उहा कमाल जी है। ऐं उस्ताद शकील लदो सफ़र ते वियासीं ढोरनारे ॾांहुं ऐं ॾिसो ही लांडी जो अंदरूनी मंज़र है ही लांडी है ऐं हिन में ॿी कमाल जी इहा ॻाल्हि आहे त लांडी जे अंदर खां ई मिस्त्रियुनि सीढ़ी ॾिनी आहे ऐं उहा सीढ़ी मथे वञे थी ऐं मथे बि हिकिड़ो पोर्शन आहे जिते माण्हू आराम सां वेही सघे थो ऐं हीअ मंज़र निगारी यकीनन सिंध जा आर्टिस्ट ई अहिड़ो ख़ूबसूरत ऐं हुनर वारो कमु करे सघनि था। उस्ताद शकील लदो छा चवंदो हिन लांडी जे मुतलिक़ तव्हां? लांडी ॾिसी ॾाढी ख़ुशी थी जी ऐं ख़ासि तौर ते हिन फन पारे जो जेको बि तख़लीकार आहे उनखे दाद ॾियण लाइ दिलि चवे थी। असां ॿुधो होसीं त खटे में अॻे काठ जा घर हूंदा हुआ ऐं काठ जूं मूर्तियूं हूंदियूं ऐं हिन खिटे जो जेको आर्किटेक्चर सिस्टम हो उनमें काठ जे घरनि जी अहमियत हूंदी हुई, पर हीउ अमराणे में माना हिन क़िस्म जो होटल जेको तइमीर थियो आहे इहो हिकिड़ो माना फन जो हिकिड़ो शाहकार इश्तिहार आहे। महिरबानी दोस्तो असीं चाहियूं था त सिंध समूरी अहिड़ी ख़ूबसूरत हुजे, सुहिणी हुजे, ख़ुशहाल हुजे ऐं मज़े वारी ॻाल्हि आहे त हिन लांडी जे पोयां हिन होटल जे पोयां हीअ सरसब्ज़ बनियूं आहिनि, ॿार आहिनि, खेत आहिनि ऐं अहिड़ी असीं सिंध सरसब्ज़ ऐं ख़ुशहाल सिंध हसीन सिंध चाहियूं था, असांजे महबूबनि जहिड़ी हसीन सिंध चाहियूं था।